वक़्त मौजूद साथियों, अस्सलाम वालेकुम। मां यहाँ जो पंहिंजो अली मर्दान सोलंकी। दोस्तों, सच चवंदा आहिनि त इल्मु इंसान खे इंसानियत ऐं माण्हूपो सेखारींदो आहे। साॻी तरह सां समाज अंदरि मां ॾिठो त अॼु जे नौजवान खे जिथे नशे जो आदी बणायो पियो वञे, जिथे चोरियुनि फुरुनि धाड़नि ऐं ठगियुनि जे पासे हथी वठी वधायो पियो वञे, उते ई ॻोठ जे हिन ज़बरदस्त माहौल में लाइब्रेरी जहिड़ो हिकिड़ो ज़बरदस्त इदारो क़ाइमु कयो वियो आहे। सच चवंदा आहिनि त लाइब्रेरियूं इंसान लाइ, इंसानियत लाइ फैक्ट्री हूंदियूं आहिनि, छो त उते जेके इंसानी ज़हन हूंदा आहिनि उहे तालीम याफ़्ता त ज़रूरु थींदा आहिनि, पर उहे अॻिते हली करे पंहिंजे समाज अंदरि सुठा फ़ैसिला कंदड़, सुठा वकील पैदा कंदा आहिनि, सुठा उस्ताद पैदा कंदा आहिनि। साॻी तरह सां अॼु सीता रोड में जिते बुराइयुनि खे हथी वठी वधायो पियो वञे, उते इंसान दोस्त कुझु अहिड़ा माण्हू बि मौजूदु आहिनि जेके तालीम दोस्त सॾिया वञनि था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं भुट्टो, जीअं शहीद राणी मोहतरमा जी हक़ पर जिदो जहद। हीअ लाइब्रेरी असां वटि सीता रोड में साईं ग़ुलाम मोहम्मद मल्ला पब्लिक लाइब्रेरी जे नाले सां ईजाद थी। हिन जो बुनियादु अज़ीज़ साहब ऐं एम.एन.ए. साहब इरफान ज़फ़र लगारी, पर अज़ीज़ साहब जो तमामु मेन किरदारु हुयो हिन कशमकश में, या असांखे लाइब्रेरी ॾियण में हुनजो वॾो किरदारु, अहम किरदारु रहियो हुनजो। हीअ लाइब्रेरी अज़ीज़ साहब जो हिकिड़ो नज़रियो हुयो, हिकिड़ो नाले सां हिनखे ईजाद कजे। पोइ रफ़िया मल्ला मैडम आहे असां वटि, पोइ हुनजे नाने जो नालो हुयो साईं ग़ुलाम मोहम्मद मल्ला पब्लिक लाइब्रेरी। पोइ हुन चयो त मां तव्हां पंहिंजे वाल साहब जे नाले सां रखो, हाजी अमीर बख़्श जुण जो। उहा लाइब्रेरी वरी खानपुर में अॼु रफ़िया खोले ॾिनी अज़ीज़ साहब हुते। पोइ हिते वरी अज़ीज़ साहब वरी हुनजे नाले सां लाइब्रेरी जो नालो ईजाद कयो, साईं ग़ुलाम मोहम्मद मल्ला पब्लिक लाइब्रेरी। सर, लाइब्रेरी तमामु सुठो कमु आहे, सुठो अमल आहे हिते सीता जहिड़े शहर में, छो जो हीअ टाउन आहे ऐं हिते तमामु पढ़ाई जो रुझान जेको आहे तमामु बहितरीनु आहे। हाणे लाइब्रेरी अचण खां पोइ जेके ॿार घर में नथा पढ़ी सघनि या जिन खे अपॉर्चुनिटी न आहे, पासे वारा ॻोठ आहिनि ॿारड़ी वारा, त उन्हनि जे लाइ ही शहर में लाइब्रेरी हुजणु हिकिड़ी वॾी नेमत आहे। छो जो हितां वारा ॿार अक्सर करे हैदराबाद या दादू या लाड़काणी वेंदा हुया इन माहौल जे करे पढ़ण जे लाइ, त उन्हनि खे घर में माहौल वग़ैरह अहिड़ो न मिलंदो हुयो, जॉइंट फैमिलीज़ वग़ैरह आहिनि, त हिते सीता जहिड़े शहर में तमामु वॾी नेमत आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभु खां पहिरियों तव्हां शुक्रगुज़ार हूं, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्त हिते कढी आयो असांजी लाइब्रेरी खे प्रमोट करण जा। लाइब्रेरी हिते हज़ारे किताब पिया आहिनि ऐं जिथे असांजा दोस्त भाउ नौजवान अचनि था, ऐं हिते काफ़ी दोस्त को ऑफिसर थियो आहे, को पुलिस थियो आहे, को टीचर थियो आहे। त असां पंहिंजे माना सीता जे नौजवाननि खे इहो चवणु था चाहियूं, किताबनि सां उहो पंहिंजी दोस्ती कनि, त पढ़नि, जीअं अॻिते वधनि, सीता मां असांजो नालो रोशन कनि। ऐं इहा लाइब्रेरी असांजे सीता जे लाइ वॾी गनीमत आहे। हिकिड़ी पहिरीं खोट जेका आहे लाइब्रेरी जी बिल्डिंग आहे, त असां आला अहमदारनि खां इहा ई अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे जीअं अज़ीज़ साहब हुयो, ईअं ई हिन लाइब्रेरी जी मालिकी थिए, ईअं बिल्डिंग असांखे ॾिनी वञे। ऐं कुझु किताब्स वग़ैरह जेके आहिनि, जेके तइलीम दोस्त आहिनि, उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे त किताब डोनेट कनि वधि खां वधि, त उन्हनि जी महिरबानी थींदी। लाइब्रेरी अचण जो असांजो मक़सदु इहो आहे त असां जीअं सुठी तालीम हासिलु करे सघूं, सुठी पढ़ाई हासिलु करे सघूं, ॿार ऐं माहौल खां बचूं ऐं पंहिंजी सीता लाइ को अहिड़ो वॾो कमु कयूं। सीता जे दोस्तनि लाइ को मैसेज जेके तव्हांखे सोशल मीडिया ते ॾिसनि, सीता जे दोस्तनि लाइ इहो ई मैसेज आहे त महिरबानी करे लाइब्रेरी अचो, पढ़ाई हासिलु कयो, ॿार ऐं माहौल खां बचो। वॾनि वॾनि शहरनि में लाइब्रेरी हूंदी आहे, असांजे नंढड़े शहर सीता रोड में लाइब्रेरी आहे, त सीता रोड जे नौजवाननि शागिर्दनि खे इहो ई मां चवंदुसि त वधि खां वधि लाइब्रेरी खे टाइम ॾियो, किताबनि खे टाइम ॾियो। ग़लति संगत, ग़लति सोबत खां भलो अथव त हिकु किताब खे दोस्त बणायो, जीअं तव्हांजी ज़िंदगी संवरजी वञे। लाइब्रेरी जी बिल्डिंग जेका आहे उहा अञा वधीक बहितरु थियणु खपे थी, इहो वधीक सुठो आहे। पार्क वग़ैरह जेको आहे उनजी हुजणु खपे, पार्क जेको जिते वेही करे ॿार जेको आहे हिकिड़ो करिकुलम स्टडी जेका आहे ग्रुप में उहे करे सघनि। ॿियो रूम वग़ैरह जो जेको आहे सो डेकोरेशन जो हुजणु खपे त बहितरु आहे, त उन में AC वग़ैरह हुजणु खपे, या जेको वाटर कूलर हुजणु खपे, पाणी जी सहूलियत हुजणु खपे। ठीकु आहे, पखे वग़ैरह जेके आहिनि उहे बि आहिनि, कंहिं हद ताईं सुठो आहे, बट उनखे वधीक जेको करे सघिजे थो सुठो करे सघिजे थो। इलाही स्टूडेंट सीता रोड जा काफ़ी रोडनि ते निकिता, उनखे लाइब्रेरी जी घुर कई, शटडाउन थिया, रोडनि ते बि निकिता, मुज़ाहिरा बि थिया। उनजो महरूम MPA इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जुण जो साहब नोटिस वरितो
हिते साईं जन हली आया। हिते पहिरियों इहे टाउन कमेटी नाज़म जी ऑफिस हुई। हिते असां लाइब्रेरी ईजाद कंदासीं, नौजवान खे सहूलियत ॾींदासीं। असांजे शहर जा नंढड़ियूं या नंढा जेके वर्क करे रहिया आहिनि उहा असां हिकिड़ी हिते ईजाद कंदासीं त असां इन में सुठो मुस्तक़बिल शहर जो ठाहे सघंदासीं। इहे सभु दोस्त उहे सभु ॿाहिरि या उहे जेके बि असांजा बुज़ुर्ग जन या कोशिशि कई आहे रती बराबरि बि हिसो विधो आहे उहे जस लहण सभु माण्हू त जन हिते सीतां जहिड़े शहर में इहा कोशिशि करे हिते लाइब्रेरी क़ाइमु कई। हिते तमामु डेली जेको आहे सो 20 खां 25 ॿार जेके आहिनि उहे डेली ईंदा आहिनि। उन खां मथे बि आहे अटेंडेंस 30 खां 40 50 ॿार जेके अचनि था त कंहिंजो बि मुस्तक़बिल जेको आहे उहो सुधरी पवंदो त उन्हनि खे ज़रूरु हुन जो अजुर मिलंदो। ऐं कुझु असांखे ऐं हिन में ज़रूरत आहिनि जीअं बुक कमीशन जूं थियूं, एमडीकेट जी बुक थियूं असांजे इहा कान्हनि। ऐं ॿी आहे त वाईफाई असांजी माशाल्लाह अवेलेबल आहे, हले थी, पर इहो आहे विच विच ते कुझु माना थी वेंदो आहे मसइलो। बाक़ी असांजी बुक्स जी ऐं कुझु बिल्डिंग जी आहे, इन करे असां कुझु माना फैसिलिटीज़ इहे खपनि। छा जी तयारी पिया कयो? असल में मां कमीशन ISSB PM में लॉन्ग कोर्स 157 जी तयारी थो कयां। घर असांजी लाइब्रेरी जेका उहा तयारी न थींदी। हिते जीअं आया आहियूं लाइब्रेरी में माशाल्लाह असां पंहिंजो सेपरेट वेही रूम में ख़ामोशी सां पढ़ंदा आहियूं। वाईफाई अवेलेबल आहे, पंहिंजा लेक्चर रिकॉर्ड हर चीज़ ॿुधी पंहिंजी तयारी मुकमल था कयूं। लाइब्रेरी जो बुनियाद खे तक़रीबन 2-2.5 साल खनि 3 साल थी विया आहिनि। हिनखे को ज़ाती फंड या को सरकारी फंड मिलियल कोन्हे। केयर ऑफ अब्दुल अज़ीज़ जुणजे साहिब जे हले थो। उनजे पोयनि जे हिन महिल असां वटि MP आहे असांजो ज़ुबैर अहमद जुणजो साहिबु, उनजे ताउन सां हले थी। उनजो पीउ आहे ग़ुलाम अब्बास नाइच, उहो असां सां माना राब्ते में रहंदो आहे। जंहिं शइ जी ज़रूरत पवंदी आहे हुनखे कॉल कंदा आहियूं या मैसेज कंदा आहियूं, उहो असांखे अवेलेबल थी वेंदी। बिल्डिंग जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे ऐं हिनखे जेकॾहिं सरकारी तौर ते साईं सरदार शाह सां ॻाल्हाए, हुन में जेकॾहिं कयो वञे सरकारी तरीक़े सां जेकॾहिं हंधा हलाइजे या सरकारी फंड हिनखे मिले त तव्हां ॾिसो था त तक़रीबन 60-70 छोकिरा असां डेनमर हिते अचनि था, जेके छोकिरा पढ़नि था पिया। इन मां काफ़ी छोकिरा निकिरी विया आहिनि, के पुलिस में विया आहिनि, के एजुकेशन में विया आहिनि ऐं सुठी माना मवाद तर तो निकिरी विया आहिनि। या नंढड़ियूं असां वटि अचनि थियूं, 30-35 नंढियूं पढ़नि थियूं। हुनजे हिसाब सां असांखे बिल्डिंग जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। असां हितां जे सभिनी वालदेन खे इहा गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे औलाद खे वधि खां वधि तइलीम जी तरफ़ तवजो ॾियाराइनि। हे हिकिड़ो इदारो आहे, इदारो अज़ीज़ साहिबु उन्हनि जे करे डोनेट करे ॾिनो आहे, जेके नौजवान नसुल आहिनि नशे जी तरफ़ न वञनि, कंहिं मनशा जी तरफ़ न वञनि, कंहिं स्नूकरनि ते कंहिं गेमुनि जो पियूं न वञनि। जेकॾहिं कलाक बि हिते ॾींदा त पंहिंजी इनशाला ज़िंदगी सुधारे वेंदा। नौजवाननि जे लाइ मैसेज इहो ई आहे त हींअर दौरु जेको आहे उहो मोबाइल जो दौरु आहे या AI जो दौरु आहे, त उन में वधि मां वधि कोशिशि जेका आहे उहा टाइम कंज़्यूमेशन जेका तमामु घणी विञायो था तव्हां। उहे ॿिनि शयुनि खे फातुल शयुनि खे तव्हां ॾियो था या जेको आहे सो मोबाइल खे, त उन खां बची करे पढ़ाई खे वधि मां वधि टाइम एक्सीलेंस खे वधायो, पंहिंजे हुनर खे वधायो। पोइ इहे मोबाइलूं वरी बि तव्हांजे लाइ अॻिते हूंदियूं ऐं उनखे पोइ जेको आहे कंहिं मंज़िल ते पहुची करे कंहिं स्टेटस ते पोइ उते इस्तेमालु कयो, उते वधीक तव्हांखे फ़ाइदेमंद थींदी। जी बिल्कुलु दोस्तो, तव्हां हितां जे दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हितां लाइब्रेरी में जेके दोस्त टाइम वक़ुफ़ु करणु अचनि पिया या तालीम जे वेझो थियणु अचनि पिया या तालीम पिराइणु अचनि पिया या जेके दोस्त अंदरि इन लाइब्रेरी खे संभालनि पिया, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त लाइब्रेरी जे लाइ हुकूमत सिंध खां इहो ई गुज़ारिश कई अथऊं त हिकु नई बिल्डिंग ॾिनी वञे जेका असांखे लाइब्रेरी जे लाइ अहम आहे। उनखां पोइ जेका लाइब्रेरी में पियो तालीम हले पई, AI जो दौरु हले पियो, उनजी मात ते का नवें दौर जा जेके किताब आहिनि उहे बि असांखे लाइब्रेरी लाइ घुरिजनि। ॿुधो दोस्तनि खे त उन्हनि इहा बि गुज़ारिश कई त जेके हिन वक़्तु सीता में जेके मंशात जो जेको रुझान हले पियो उनखे बि ख़तमु कयो वञे ऐं सीता जे दोस्तनि खे वधि खां वधि तालीम जे पासे अचणु घुरिजे, जीअं वक़्तु सिर उहे पंहिंजी सीता पंहिंजी सिंध जो नालो रोशन करे सघनि।